अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सहरा सुमरो ऐं मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाक फौज तरफ़ां भारत जी फ़ौजी क़यादत जी प्रोपेगेंडा ते ॻणती ज़ाहिर। DGISPR चयो आहे त भारत जे फ़ौजी क़यादत बेबुनियाद ऐं चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। बिहार ऐं ओलह बंगाल में चूंडनि दौरान चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगेंडा कई पई वञे। भारत जे अस्करी क़यादत पारां सियासी दॿाउ में अची गैर ज़िम्मेवाराना बयान ॾियणु अफ़सोसनाक आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त भारत जी अस्करी क़यादत हर रियासती इलेक्शन खां अॻु प्रोपेगेंडा शुरू कंदी आहे। चिड़ ॾियारींदड़ बयान ॾखण एशिया जे अमन ऐं इस्तिकाम लाइ ख़तरो आहिनि। अफ़गानिस्तान मां ॿीहर अगराई ते पाक फ़ौज जो भरपूर जवाब। तालिबान जूं 6 चौकियूं तबाह। KPK जे कुरम ज़िले में अफ़गान तालिबान ऐं ख़ारजियुनि जी फायरिंग ते पाक फ़ौज जी बर वक़्त जवाबी कार्रवाई। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई में अफ़गान फोर्सिस जूं 6 चौकियूं ऐं टैंक पोज़ीशन अमले समेत तबाह। तालिबान ऐं ख़ारजी पंहिंजे साथियुनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो वधीक चवणु आहे त पाक फ़ौज ख़ारजियुनि जी हिक ट्रेनिंग कैंप बि तबाह करे छॾी। कार्रवाई में ख़ारजियुनि जो कमांडर मारिजी वियो। झड़पनि दौरान अफ़गान तालिबान पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती ऐं पंहिंजी हिक चौकी ते अछो झंडो फड़काए छॾियो ऐं चौकी छॾे फरार थी विया। अफ़गान तालिबान पारां पाकिस्तान ते हमले में एलब्रस मिसाइल सिस्टम इस्तेमाल करण जो शक। 2022 में तालिबान एलब्रस ऐं लोना IM जी नुमाइश कई। सोवियत यूनियन पारां छॾियल पुराणो मिसाइल सिस्टम बहाल कयो वियो हो। IMF ऐं पाकिस्तान विच में स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो। एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी बैदि $1 अरब 20 करोड़ जारी कया वेंदा। IMF पारां जारी कयल पधर में चयो वियो आहे त IMF फंड जी सहूलियत तहत पाकिस्तान जे इक़्तिसादी प्रोग्राम में इस्तिकाम अची रहियो आहे ऐं मार्केट एतमाद जी बहाली तरफ़ वधी रही आहे। IMF जो वधीक चवणु आहे त 2025 में पाकिस्तान जो करंट अकाउंट खसारो 14 सालनि बैदि पहिरियों भेरो सरप्लस रहियो। माली तवाज़ुन प्रोग्राम जे हदफ़ खां बहितर रहियो ऐं नाणे जे मटा-सटा जे ज़ख़ीरनि में बहितरी आई। सिंध असेंबली जो अॻूणो स्पीकर ऐं पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आगास राजतुरानी 72 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। आगास राजतुरानी खे कुझु ॾींहं अॻु ब्रेन हेमरेज थियो हो। कराची जे अस्पताल में इलाज दौरान संदसि साह जी तंद टुटी पई। आगास राजतुरानी 1988 में पहिरियों भेरो सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो। 4 भेरा MPA, 3 भेरा सूबाई वज़ीर ऐं सिंध जो वक़्ती गवर्नर रहियो। संदसि शुमार शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी जे वेझनि साथियुनि में थींदो हो। सदर आसिफ अली ज़रदारी, PPA चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शजील मेमण ऐं ॿियनि पारां आगास राजतुरानी जी लाॾाणी ते ॾुख जो इज़हार। कराची में अफ़गाननि पारां ख़ाली कयल अफ़गान बस्ती जा घर ड्राइण लाइ ऑपरेशन। पुलिस ऐं रेंजर्स जी मौजूदगी में हैवी मशीनरी सां अॾावतूं ड्राए पट। कार्रवाई दौरान पुलिस मथां पथरा चक्रियूं। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस पारां लाठी चार ऐं गोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल। केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। SSP ओलह जो चवणु आहे त 200 एकड़ खां वधीक सरकारी ज़मीन ख़ाली कराए रहिया आहियूं। कुझु शरपसंद माहौल ख़राब करण था चाहिनि। प्रियाला वेझो हथियारबंदनि 2 नौजवाननि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कचे जे ॻोठ जामणा भरिसां डंड ते हथियारबंदनि जी फायरिंग में सिराज नाले जो ऐं असलम नाले जो मारिजी विया। वाक़िए बैदि इलाइक़े में ॾहका।